नाज़रीन अवामी न्यूज़ पारां के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त समूरे मुल्क में प्राइमरी खां 8 दर्जे ताईं स्कूल कॉलेज ऐं यूनिवर्सिटियूं ॿीहर खुली वयूं। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर पारां तइलीमी इदारनि में कोरोना SOPs ते अमल कराइण जी सख़्त हिदायत कई वई आहे। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुरख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जा समूरा स्कूल खुली विया। यूनिवर्सिटीज़ ऐं स्कूल खुलण वारे फ़ैसिले तहत जामशोरो जूं 4 यूनिवर्सिटियूं खुली वयूं। लियाकत मेडिकल हेल्थ साइंस सिंध यूनिवर्सिटी, मेहरान इंजीनियरिंग यूनिवर्सिटी खुली वयूं। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि के SOPs ते अमल कराइण जी सख़्त हिदायत कई वई आहे। नाज़रीन अवामी न्यूज़ पारां के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त समूरे मुल्क में प्राइमरी खां 8 दर्जे ताईं स्कूल कॉलेज ऐं यूनिवर्सिटियूं ॿीहर खुली वयूं। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर पारां तइलीमी इदारनि में कोरोना SOPs ते अमल कराइण जी सख़्त हिदायत कई वई आहे। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणे, मीरपुरख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जा समूरा स्कूल खुली विया। यूनिवर्सिटीज़ ऐं स्कूल खुलण वारे फ़ैसिले तहत जामशोरो जूं 4 यूनिवर्सिटियूं खुली वयूं। लियाकत मेडिकल हेल्थ साइंस सिंध यूनिवर्सिटी, मेहरान इंजीनियरिंग यूनिवर्सिटी खुली वयूं। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि के SOPs ते अमल कराइण जी सख़्त हिदायत कई वई आहे।